हवा में मौजूद कीमियाई गैसूं नाइट्रोजन, कार्बन मोनोऑक्साइड ऐं मिटीअ जे ॿियनि नंढनि नंढनि ज़रनि खे पार्टिक्युलेट मैटर चयो वेंदो आहे। इहे उहे शयूं आहिनि जिन जे करे हवाई गदिलाण खे मापियो वञे थो। माहौलियाती या हवाई गदिलाण इंसान जी सिहत लाइ इंतिहाई ख़तरनाक हूंदी आहे। आलमी बैंक जी हिक रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान में हर साल रुॻो हवाई गदिलाण जे करे 22,000 माण्हू मौत जो शिकार बणिजी वञनि था, जॾहिं त 4 करोड़ खां मथे माण्हू साह जी बीमारियुनि जो शिकार बणिजनि था। केतिरनि ई माण्हुनि खे हवाई या माहौलियाती गदिलाण जे करे ई हर वक़्तु थकावट, साह में ॾुखियाई ऐं तबियत में बेक़रारी ऐं बेचैनी रहंदी आहे, जॾहिं त इहा चिड़चिड़ाइप जो बि सबबु हुजे थी। पर छा तव्हांखे ख़बर आहे त तव्हां ॿाहिरि माहौल में केतिरो बि एहतियात कयो या घर खां बि न निकिरो, तंहिं बावजूद बि तव्हां ख़तरनाक हवाई गदिलाण जो शिकार बणिजी रहिया हूंदा आहियो। अहिड़ी हवाई गदिलाण जेका सिधीअ रीति तव्हांजे फिफड़नि खे मुतासिर करे थी। ख़बर नाहे त ॼाणे वठो त जेकॾहिं तव्हांजे घर में मौजूदु छित जे पखे ते मेरठ या कार्बान लॻल आहे त इहा तव्हांजे लाइ इंतिहाई ख़तरनाक आहे। राति जो जंहिं वक़्तु तव्हां सुम्हो था ऐं छित वारो पखो हले थो त पखे ते ॼमियल इहा काराण हवा सां गॾु तव्हांजे नक ऐं वात जे ज़रिए तव्हांजे पेट में वञे थी ऐं साह खणण सां गॾु फिफड़नि ताईं पहुचे थी। इन कार्बान जे करे तव्हां पंहिंजे फिफड़नि खे इंतिहाई हानिकार ख़तरा ॾेई रहिया आहियो। उन करे अव्हांखे घुर्जे त पंहिंजे घर में मौजूदु पखे खे साफ़ सुथरो रखो ऐं इन ते लॻल मेरठ खे थोरे थोरे वक़्त में साफ़ कंदा रहो। तव्हांजी थोरी महिनत तव्हांजी सिहत जो ख़्यालु रखी सघे थी, जॾहिं त तव्हांजी थोरी लापरवाही तव्हांजे फिफड़नि लाइ इंतिहाई ख़तरनाक साबित थींदी।